अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु ऐं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, कुर्बानी वारी ईद अनक़रीब आहे। मालपीड़ियनि जा मेला लॻी विया आहिनि। तक़रीबन 1 अगस्त ते ईद थींदी। यादि रखो, हिननि माण्हुनि ते कुर्बानी वाजिबु आहे ऐं हिननि माण्हुनि ते न। आज़ाद ते कुर्बानी वाजिबु आहे, ग़ुलाम ते न। आकिल ते कुर्बानी वाजिबु आहे, मजनून मतिलबु ज़हनी मरीज़ ते न। मुसाफ़िर ते कुर्बानी वाजिबु न आहे, मालदार ते कुर्बानी वाजिबु आहे ऐं ग़रीब ते न। हिन वीडियो में कुझु जानवरनि जूं क़ीमतूं तव्हांखे ॿुधाईंदासीं। सभ खां पहिरियां हिन वीडियो जा महांगा जानवर ॾेखारींदासीं, उन खां पोइ कुझु नॉर्मल क़ीमतनि वारा। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। ही जानवर सोहराब ॻोठ जी मंडी में बीठल आहे। हिन जी क़ीमत मालिक 25 लख करनि था। दोस्तो, ही जानवर 3,50,000 जो सेल थी वियो आहे। माशाअल्लाह, वेचण वारे खे मुबारक हुजे ऐं वठण वारे खे बि मुबारक हुजे। अल्लाह हुन जी कुर्बानी क़बूल करे। हिन वाहड़े जी क़ीमत 1 लख रुपयो आहे। ही जानवर कराची शहर जो आहे। क़ीमत अथसि 95,000। दोस्तो, कुर्बानी जो हर जानवर माशाअल्लाह बहितरीन हूंदो आहे। अल्लाह सभिनि जी कुर्बानी क़बूल करे। लेकिन जंहिं जानवर ते जेतिरी महिनत हूंदी आहे, उन जानवर जी क़ीमत बि ओतिरी हूंदी आहे। हाणे ॾिसंदासीं हिन वीडियो जा कुझु नॉर्मल क़ीमतनि वारा जानवर। दोस्तो, ही बकरियनि जी जोड़ी आहे। हिन हिक बकरी जी क़ीमत 25,000 आहे ऐं जोड़ी जा मालिक 50,000 करनि था। हिन जी क़ीमत 28,000 आहे। ही क़ीमतूं मुख़्तलिफ़ शहरनि जूं आहिनि। जेकॾहिं कराची शहर जी क़ीमतनि खे ॾिसिजे त ही शायदि नॉर्मल क़ीमत वारो आहे। ही ॻऊं बि कराची शहर जी आहे। हिन जी क़ीमत 75,000 आहे। दोस्तो, हिन वीडियो में जेके बि जानवर ॾेखारिया विया आहिनि, इहे सभु इंटरनेट खां खणी ॾेखारिया विया आहिनि। मालपीड़ी तव्हांजे ॻोठ शहर में शायदि इन खां क़ीमतां हेठि मथे हुजनि, पर हिन वीडियो में तव्हांखे क़ीमतनि जो कुझु न कुझु अंदाज़ो थी वेंदो। तव्हां बि पंहिंजे शहर जो रेट कमेंट में ॿुधायो त नॉर्मल ॿकरो केतिरे ताईं मिले थो। असांखे जो इजाज़त, मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।